सीनियर सहाफ़ी मौला बख्श मशहूरी के ऑल पाकिस्तान सहाफ़त काउंसिल सिंध जो चेयरमैन थियण ते डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब के सदर ज़फर ट्रगड़ ऐं ॿियनि उहिदेदारनि संदन मान में आजियाणो ॾिनो। संदसि मथां गुलनि जी वर्खा करे पुरजोश इस्तक़बाल कयो ऐं सभिनी दोस्तनि खेसि गुलनि जा हार पाराए मुबारकबाद ॾिनी। उन मौक़े ते एम ज़फर ट्रगड़, ज़मीर हुसैन वस्तड़ो, फिदा हुसैन मरीज़, ज़मीर हुसैन लुंड, फरीद लाशारी, असद उमरानी, अहद मेमण, सदाम हुसैन लुंड, अतीक विस्तड़ो, एजाज ट्रगड़, शाहिद खान ज़ादा, गुलाम रसूल फुल, अल्ताफ शेख, माजिद अली ट्रगड़, मोहम्मद उमर विस्तड़ो, जायद हुसैन लुंड, इम्तियाज हुसैन सुमरो ऐं सीनियर सहाफ़ी मौला बख्श मशहूरी के ऑल पाकिस्तान सहाफ़त काउंसिल रजिस्टर्ड चेयरमैन सिंध थियण ते मुबारकबाद ॾिनी ऐं चयो त उमीद आहे त समूरी सिंध जे दोस्तनि खे गॾु खणी हलंदो सहाफ़िन जे हर मसइले ते साथ ॾींदो। मौला बख्श मशहूरी चयो त असां ते दोस्तनि एतमाद कयो आहे, इन ते इंशाअल्लाह अल्लाह ताला दोस्तनि जे एतमाद ते पूरो लहंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची